सवाल कयो आहे हाफ़िज़ असद अली। उहो त चए त साईं हिकु गैर मुस्लिम आहे जेको रमज़ान जा रोज़ा पियो रखे ऐं उनखे कहिड़ो फ़ाइदो मिली सघे थो, शरीयत पाक जी रोशनी में जवाबु ॾींदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां इहो उसूल यादि रखो त रोज़ा हिकु इबादत आहे ऐं इबादत जो अहल सिर्फ़ु मुस्लमान आहे। गैर मुस्लिम खे इबादत जो उखरवी को बि अजुर ऐं सवाब न मिलंदो। अलबत्ता जेकॾहिं गैर मुस्लिम रोज़ो रखे थो त उन रोज़े रखण सां उनखे दुनिया जे अंदरि तिबी बि फ़ाइदा थी सघनि था, नफ़्सियाती बि फ़ाइदा थी सघनि था ऐं मुआशरती बि फ़ाइदा थी सघनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, सूमू तसिहू, रोज़ा रखो तव्हांखे सिहत नसीब थींदी। इन जे करे जेकॾहिं को गैर मुस्लिम आहे उहो रोज़ो रखे थो त ज़ाहिर आहे त उनखे दुनिया जे अंदरि सिहत तंदुरुस्ती जेके दुनियावी फ़ाइदा आहिनि उहे ज़रूरु हासिल थींदा। अहिड़े तरीक़े सां रोज़े रखण सां इंसान खे नफ़्सियाती तरीक़े सां ज़हन खे सुकून ऐं इत्मिनान हासिल थींदो आहे। इहो बि गैर मुस्लिम खे हासिल थी सघे थो। ऐं टे नंबर ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अस्सियाम जुन्नतुन, रोज़ा ढाल आहिनि, यानी उहे नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे कंट्रोल में आणींदा आहिनि। इन जे करे को शख़्स रोज़ा रखे थो गैर मुस्लिम आहे त उन जूं नफ़्सानी ख़्वाहिशूं कंट्रोल में ईंदियूं। ऐं इहो बि फ़ाइदो उनखे हासिल थी सघे थो त रोज़े रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त जीअं ग़रीब मिसकीननि जो अहसासु थिए त इहो बि गैर मुस्लिमनि खे रोज़े रखण सां फ़ाइदो थींदो, जो ग़रीब मिसकीननि जो उन्हनि में अहसासु पैदा थींदो। वल्लाहु आलम बिस्सवाब।